1947 हिन धरती ते हिकु ई नारो हुयो, पाकिस्तान जो मतिलबु छा, ला इलाहा इल्लल्लाह। लेके रहेंगे पाकिस्तान, बन के रहेगा पाकिस्तान। ही अल्फाज़ ज़बान जी नोक ते न हुया बल्कि दिलि सां हुया ऐं इन ॻाल्हि ते मुकमल पहिरो ॾेई ॾेखारियऊं। तक़रीबन 30 लख शहादतूं थियूं। वट बानी पाकिस्तान इट सेड, डू यू रिमेंबर द वर्ड्स। ही अल्फाज़ याद आहिनि न? असां पाकिस्तान जो मुतालबो ज़मीन जो टुकड़ो हासिल करण लाइ न कयो आहे। वजह छा आहे? हिकु अहिड़ी तजुर्बा गाह जिते असां इस्लाम जे उसूलनि खे आज़माए सघूं, यानी उन्हनि ते अमल करे सघूं, इबादत करे सघूं। अल्लामा रागिब अस्फ़हानी लिखनि था त उम्दा ऐं नेक तबियत माण्हू पंहिंजे मुल्क सां मुहबत कनि था। असांजो त जीअण मरण हिन मुल्क जे लाइ आहे। असांजी ज़िंदगी जी हिकु हिकु घड़ी हिन मुल्क जे लाइ आहे। असांजे वॾनि हिन मुल्क जे लाइ पंहिंजे आबाओ अजदाद जूं क़बरूं हुते छॾियूं। इन जे करे असांजी आख़िरी मट्टी ऐं असांजा जिस्म हिन ई धरती जे आगोश में सुम्हंदा। मदीनतुल मुनव्वरा ऐं मक्कतुल मुकर्रमा खां पोइ अगरि कंहिं मट्टीअ खे चुमण लाइ दिलि चवे थी त उहा अर्दे वतन पाकिस्तान जी मट्टी आहे। पाकिस्तान ज़िंदाबाद।